नमस्कार, जय झूलेलाल। मां हेमा हरीश कुमार ज्ञानानी। मां आशा थी कयां कि असां सॼो सिंधी परिवार पंहिंजे घर सुरक्षित वेठा हूंदा। अॼु असांजो चेटीचंड जो ॾींहुं आहे, जो कि असांजो नयो साल आहे। त मुंहिंजे ऐं असां सॼे सिंधी परिवार जी तरफ़ सां त सभिनी भेनरुनि ऐं भाउरनि खे चेटीचंड जूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। अॼु असां पंहिंजे घर हर कोई जोत जलाईंदा ऐं लाल साईं खे इहा प्रार्थना कंदा कि इन महामारी खां सभिनी जी रक्षा करे ऐं ईंदड़ साल असांजो चेटीचंड असां धूमधाम सां मल्हायूं। आशा थी कयां कि तव्हां सभिनी जो ईंदड़ साल हिकदमि खुशहाल हुजे। धन्यवाद। जय झूलेलाल। जो प्यार जेके मिलियो वो मते करे, हो वो मते करे, वो मते करे, हो वो मते करे। जेके साईं कयो मलमा, जेके साईं कयो मलमा, वो मते करे, हो वो पेर खणे। चमकन मेले में तुझे रास्ता का चमकन किया तो लगे प्यारी अच्छी भाई मेले में तुझे जो चमकन हर को मानो खुशियां में चमके चंद जो लख लख बनायो सभी चंद जो लख लख बनायो मुझे झूले लाल जो प्यार जेके मिलो वो मते करे, हो वो मते करे, वो मते करे, हो वो मते करे। जेके साईं कयो मलमा, जेके साईं कयो मलमा, वो मते करे, हो वो पे हेॾे बि सिंधी होॾे बि सिंधी होरिया बि सिंधी परिया बि सिंधी हिम्मत करे मेहनत करे दुनिया में हर हंध जिए तो सिंधी। आयो लाल सबई चओ झूलेलाल। ओ लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल सिंदरी दा सेवन दा सखी शाबाज कलंदर दमादम मस्त कलंदर। तव्हांखे चेटीचंड जी लख लख वाधायूं। आयो लाल झूलेलाल सभिनि चओ झूले।